नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मसू बुरगड़ी में खबर ॾींदा हलूं त मसू बुरगड़ी यूसी नारेजाणी जे ॻोठ झंडो नारे जो जे रवासी नज़ीर रिंद रशीद रिंद प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त नारेजाणी शहर में मुंहिंजा 3 दुकान आहिनि, जंहिंमां हिकु दुकान ते बाअसर धुर जे माण्हू राशिद बरहम गुलाम मोहम्मद रिंद राशिद रिंद साईं बख्श जत अब्बास रिंद ऐं पथारीदार अशरफ रिंद कब्ज़ो कयो आहे ऐं ॿिए दुकान ते कब्ज़ो करण लाइ हरासा करे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। बाअसर दुकान ते हथियार सां अची करे मुंहिंजे नंढे पुट वहीद खे दुकान तां अगवा करण जूं मुसलसल धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे बाअसर माफ़िया मां जानी माली नुक़सान जो ख़तरो आहे। असां आला इंतज़ामिया समेत वसवारनि खे अपील कयूं था त कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ नोटिस वठी असांजे दुकान तां कब्ज़ो ख़त्म करे असांखे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।